ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 7/7/2005। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां ॾाढा रॉयल स्टूडेंट आहियो। तव्हांखे बाप टीचर सतगुरु जी यादि में रहणो। तव्हां ॾाढा रॉयल स्टूडेंट आहियो। तव्हांखे बाप टीचर सतगुरु जी यादि में रहणो आहे। अलौकिक ख़िदमत अर्थात सेवा करणी आहे। प्रश्न जो पंहिंजे पाण खे बेहद पाठदारी सम्झी करे हलंदा आहिनि, उन्हनि जी निशानी छा आहे? जो पंहिंजे पाण खे बेहद पाठदारी सम्झी करे हलंदा आहिनि, उन जी निशानी छा आहे? उनजी ॿुधायो। उत्तर उन्हनि जी बुद्धि में कोई बि सूक्ष्म स्थूल देहधारी जी यादि न हूंदी। उहे हिकु बाप खे ऐं शांतीधाम घर खे यादि कंदा रहंदा। छो जी बलिहारी हिकु जी आहे न। जीअं बाप सॼी दुनिया जी ख़िदमत कंदा आहिनि, पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि, ईअं ॿार बि बाप समान ख़िदमतगार हूंदा। बलिहारी हिकु जी आहे। हिक खे यादि करे जीअं हिकु कमु करे तो सर्व पतितनि खे पावन ठाहिनि था, उहे बि पतितनि खे पावन ठाहिण जी सेवा कंदा हूंदा। ओम शांति। पहिरियों बाप ॿारनि खे सावधानी ॾींदा आहिनि। हिते वेंदा आहियो त पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप समझ बाप जे अॻियां वेठा आहियूं, इहा बुद्धि में लायो कि असां बाप जे अॻियां वेठा आहियूं। टीचर जे अॻियां बि वेठा आहियूं। नंबर 1 ॻाल्हि आहे, असां आत्मा आहियूं। बाबा बि आत्मा, टीचर बि आत्मा, गुरु बि आत्मा हिकु आहे न। इहा नई ॻाल्हि तव्हां ॿुधंदा आहियो न। तव्हां चईंदा बाबा असां त कल्प इहा ॿुधंदा आहियूं। तव्हां बुद्धि में यादि रहे, बाप पढ़ाईंदा आहिनि, असां आत्मा इन ऑर्गन्स द्वारा ॿुधंदा आहियूं। इहा बुद्धि में यादि रहे। छा यादि रहे? कि बाबा असांखे पढ़ाइनि था, असां इन ऑर्गन्स द्वारा ॿुधंदा आहियूं। इहे ज्ञान हिन समय ई तव्हां ॿारनि खे मिलंदो आहे, उच भॻवान द्वारा। उहे सभी आत्माउनि जा बाबा आहिनि जो सवरसो ॾींदा आहिनि। छा ज्ञान ॾींदा आहिनि? सभिनि जी सदगति कंदा आहिनि, यानी घर वठी हलंदा आहिनि। केतिरनि खे वठी वेंदा? इहे सभु तव्हां ॼाणंदा आहियो। मच्छर सदृश सभी आत्माउनि खे वञिणो ई आहे। सत्युग में हिकु ई धर्म आहे, पवित्रता सुख शांति सभु रहंदा आहिनि। पवित्र सुख शांति सभु रहंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे चित्र ते सम्झाइणु ॾाढो सहज आहे। ॿार बि नक्शे ते सम्झी वेंदा आहिनि न। इंग्लैंड आहे, इहा पोइ उहा यादि पई वेंदो आहे। इहा बि ईअं ई आहे। हिकु स्टूडेंट खे सम्झाइणो हूंदो आहे। महिमा बि हिकु जी आहे। शिवाय नमो। उच भॻवानु आहे न। रचता बाप घर जो वॾो हूंदो आहे न, उहा हद जा इहे सॼी बेहद घर जो वॾो बाबा आहे। उहो पोइ टीचर बि आहिनि, तव्हांखे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी रहणी खपे। असां स्टूडेंट्स बि रॉयल आहियूं न। केॾे वॾे टीचर जा असां स्टूडेंट्स आहियूं। ॿार चईंदा आहिनि मां साधारण तन में ईंदो आहे। प्रजापिता ब्रह्मा बि ज़रूरु हिते खपे न। उन्हनि बग़ैर कमु कीअं हली सघंदो आहे? ऐं ज़रूरु बुज़ुर्ग ई खपे, छो जी स्टूडेंट आहे न, त बुज़ुर्ग खपे। श्री कृष्ण त बच्चे बार करे न ॻाल्हाईंदा न। बुज़ुर्ग बच्चे चए त शोभतो बि। इन करे शिव बाबा बुज़ुर्ग तन में आहिनि, ताकी बाबा असांखे मिठा ॿार प्यारा ॿार चवनि त असांखे शोभे न। ॿारनि खे थोरी कोई बाबा चईंदो। त ॿारनि खे बि बुद्धि में अचिणो खपे असां कंहिंजे अॻियां वेठा आहियूं। अंदरि में ख़ुशी रहणी खपे। जब बाबा हीअं ई करे पुरुष जे चोले में बि आयो। छो जी
पिता ई त ॿारनि खे वरसो ॾींदो आहे न, स्त्री थोरी ॾींदी आहे। ऐं बाबा हिकु रिस्पॉन्सिबिलिटी वारो शब्द थी वेंदो आहे न। त बाबा बुज़ुर्ग तन में आया ताकी असांखे बब्बा ॿार चई सघनि ऐं असां बि बाबा चई सघूं। ऐं ॿी ॻाल्हि, बाबा पुरुष तन में छो आया, छो जी बाबा खे वरसो ॾियणो आहे ऐं वरसो हमेशह पिता ई ॾींदो। स्टूडेंट किथे बि वेठा हूंदा, उन्हनि जी ॿुधी में बाप ई यादि ईंदो हूंदो न, टीचर बि यादि ईंदो हूंदो। उन्हनि जो बाप टीचर अलॻि हूंदो आहे, तव्हांजो त बाप टीचर गुरु सभु हिकु ई आहे। इहे बाबा बि त स्टूडेंट आहिनि, बाबा बि पढ़नि था, सिर्फ़ु लोन ते रथ वरितो आहे, ॿियो कोई फ़र्क़ु न आहे। बाक़ी तव्हांजे मुआफ़िक़ ई आहे। इन्हनि जी आत्मा बि इहे सम्झंदी आहे जो तव्हां सम्झंदा आहियो। बलियारी त हिकु बाबा जी आहे न, उन्हनि खे प्रभु ईश्वर चईंदासीं। इहे बि चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झी हिकु परमात्मा खे यादि करो, बाक़ी सभु सूक्ष्म स्थूल देहधारियुनि खे भुलिजी वञो। तव्हां शांती धाम में रहण वारा आहियो, तव्हां आहियो बेहद जा पाठधारी। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई बि न ॼाणंदा आहिनि। दुनिया भर में कंहिंखे पतो न आहे, हिते जो ईंदा आहिनि उहे सम्झंदा वेंदा आहिनि। ईअं ई त कंहिंखे पतो न आहे, ॿुधंदे उहे बि न ॿुधंदा आहिनि। जॾहिं अचनि सुठी रीति सम्झनि तॾहिं त पतो लॻे न कि बाबा आहिनि। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई न ॼाणंदो आहे। दुनिया भर में कंहिंखे पतो न आहे, हिते जो ईंदा आहिनि उहे सम्झंदा वेंदा आहिनि ऐं बाप जी सर्विस में ईंदा वेंदा आहिनि। ईश्वरी ख़िदमतगार ठहिया न, बाबा बि आहिनि ख़िदमत करणु, पतितनि खे पावन ठाहिण जी ख़िदमत कंदा आहिनि न। बाबा बि हिन सृष्टि ते छो आहिनि, असांजी ख़िदमत अर्थात सेवा करणु, पतितनि खे पावन ठाहिण जी ख़िदमत कंदा आहिनि न बाबा बि। राज्य गवाए करे पोइ जॾहिं दुखी थींदा आहिनि त बाबा खे सॾु कंदा आहिनि। जे राज्य ॾिनो उन्हनि खे ई सॾु कंदा आहिनि। जे असांखे राज्य ॾिनो उन्हनि खे ई पोइ वरी सॾु कंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा सुखधाम जो मालिक ठाहिण आया आहिनि। दुनिया में कंहिंखे पतो न आहे कि शिव बाबा आया आहिनि हिन दुनिया में असांखे सुखधाम जो मालिक ठाहिण। असांखे बाबा छो आया आहिनि, सुखधाम जो मालिक ठाहिण आया आहिनि। आहे त सभु भारतवासी हिकु धर्म जा, इहा आहे ही मुख्य धर्म जो सो ज़रूरु जॾहिं न हुजे तॾहिं त बाबा अची करे इहा धर्म जी स्थापना कंदा आहिनि न। ॿार सम्झंदा आहिनि भॻवान जी की सॼी दुनिया अल्लाह गॉड चई पुकारंदी आहे। उहो हिते ड्रामा अनुसार कल्प पहिरियों मुआफ़िक़ हिन सृष्टि ते आया आहिनि। बाबा हाणे कल्प पहिरियों मुआफ़िक़ बाबा चवनि था इहा आहे ही गीता जो एपिसोड जंहिंमें बाप अची करे स्थापना कंदा आहिनि। ॻायल बि आहे न ब्राह्मण ऐं देवी देवता, क्षत्रिय न चईंदा आहिनि, ब्राह्मण देवी देवता नम कहलाईंदा आहिनि। चईंदा आहिनि छो जी क्षत्रिय त 2 कला घटि थी वई। स्वर्ग चइबो आहे नई दुनिया खे, त्रेता खे नई दुनिया थोरी चईंदासीं। पहिरियों सतयुग में आहे हिकदमि नई दुनिया। इहे पुराणे ते पुराणी दुनिया आहे न, पोइ नए ते नई दुनिया में वेंदासीं असां हाणे हुन दुनिया में वेंदा आहियूं। तॾहिं त ॿार चईंदा आहिनि असां नर सां नारायण ठहींदा आहियूं। असां हाणे हुन नई दुनिया में वेंदा आहियूं
तॾहिं त ॿार चईंदा आहिनि न की असां नर सां नारायण ठाहींदासीं। कथा बि आहे न सत्यनारायण जी ॿुधंदा आहिनि, प्रिंस ठहिण जी कथा थोरी ॿुधंदा आहिनि, श्री कृष्ण ठहिण जी कथा न ॿुधंदा आहिनि, सत्यनारायण जी कथा। उहो नारायण खे अलॻि सम्झंदा आहिनि, परंतु नारायण जी कोई जीवन कहानी ई न आहे। ज्ञान जी ॻाल्हियूं त ॾाढियूं आहिनि, है न, ज्ञान जी ॻाल्हियूं त ॾाढियूं आहिनि। करे 7 रोज़ ॾिबा आहिनि, 7 रोज़ भट्टी में रहणो, परंतु हीअं न, हिते भट्टी में रहणो, हिते ई रहणो। ईअं त पोइ भट्टी खे बहानो करे ॾाढा ढेर अची वेंदा। पढ़ाई सवेरे ऐं शाम थींदी आहे, दुपहर जो वायुमंडल ठीकु न हूंदो आहे, रात्रि जो बि 10 खां 12 ताईं बिल्कुलु ख़राबु टाइम हूंदो आहे। हिते तव्हां ॿारनि खे महिनत करणी आहे, यादि में रही सतोप्रधान ठहिणो आहे। हिते त सॼो ॾींहुं कमु धंधो आदि में रहंदा आहिनि। अहिड़ा बि ॾाढा आहिनि जो धंधो दौरी कंदे बि पढ़ाई कंदा आहिनि, जांची सुठी नौकरी करण लाइ। हिते बि तव्हां पढ़ंदा आहियो त टीचर खे यादि करिणो पए न। अच्छा टीचर सम्झी करे ई यादि करो त बि 3 खटा यादि अची वेंदा। बाप टीचर सतगुरु तव्हांजे लाइ ॾाढो सहज आहे त झटि यादि अचिणो खपे। इहे असांजो बाबा बि आहे, टीचर बि आहिनि, सतगुरु बि आहिनि। उच ते उच बाबा आहे जंहिंसां असांखे स्वर्ग जो वरसो थो मिले। असां स्वर्ग में ज़रूरु वेंदासीं, स्वर्ग जी स्थापना ज़रूरु थियणी आहे। तव्हां पुरुषार्थ सिर्फ़ु कंदा आहियो उच पद पाइण लाइ, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। मनुष्यनि खे पतो पवंदो, तव्हांजो आवाज़ फैलंदो रहंदो। तव्हां ब्राह्मणनि जो अलौकिक धर्म आहे, श्रीमती अलौकिक सेवा में तत्पर रहनि। इहे बि मनुष्यनि खे पतो पइजी वेंदो कि तव्हां श्रीमत ते केतिरो उच कमु करो था न। तव्हां जहिड़ो अलौकिक सर्विस कोई करे न सघे। तव्हां ब्राह्मण धर्म वारा ई ईअं कर्म कंदा आहियो जो अहिड़ो कर्म में लॻी वञ त अहिड़े कर्म में लॻी वञिणो। तव्हां जहिड़ो अलौकिक सर्विस कोई करे न सघे। तव्हां ब्राह्मण धर्म वारा ई अहिड़ा कर्म करे सघंदा आहियो जीअं बाबा असांखे सेखारींदा। ॾिसो हर वर्ग में ब्रह्म कुमारी एंटर थी करे बाबा जी श्रीमत अनुसार सेवा करनि था। बाबा चवनि था कि तव्हां जहिड़ी अलौकिक सर्विस कोई करे न सघे। तव्हां ब्राह्मण धर्म वारा ई अहिड़ो कर्म कंदा आहियो त अहिड़े कर्म में लॻी वञिणो खपे, इन में ई बिज़ी रहणो खपे। कल्ह बाबा चई न, जेतिरो बिज़ी रहंदो ओतिरो माया सां परे रहंदो। बाबा बि बिज़ी रहंदा आहिनि। तव्हां राजधानी स्थापना करो था न, उहो त पंचायत मिली करे पालना कंदा रहंदा आहिनि। हिते तव्हां गुप्त वेश में छा था करो? तव्हां आहियो अनकॉग्निटो अननॉन वॉरियर्स। नॉन वायलेंस आहिनि, हिन जो अर्थ बि कोई सम्झंदा न आहिनि। तव्हां आहियो डबल अहिंसक सेना। वॾी हिंसा त आहे विकास जी, जो पत ठाहींदी आहे। इन्हनि खे ई त जीतणो आहे न। भॻवान वाच्य काम शत्रु, हिन ते जीत पाइण सां त जगत जी ठही वेंदी। ये लक्ष्मी नारायण जगतजीत आहिनि न। भारत जगतजीत हुयो, उहो विश्व जो भारत जगतजीत हुयो। ये विश्व जो मालिक कीअं ठहियो? भारत विश्व जो मालिक कीअं ठहियो? इहे बि ॿाहिरां वारा सम्झी न सघनि।
भारत विश्व जो मालिक कीअं ठहियो इहे बि ॿाहिरां वारा सम्झी न सघनि। हिन सम्झण में बुद्धि ॾाढी विशाल खपे। वॾे वॾे इम्तिहान पढ़ण वारा जी विशाल बुद्धि हूंदी आहे। तव्हां श्रीमत ते पंहिंजो राज्य जी स्थापना कंदा आहियो। तव्हां कंहिंखे बि सम्झाए सघंदा आहियो विश्व में शांति हुई ऐं ॿियो कोई राज्य ई न हुयो। स्वर्ग में अशांति थी न सघंदी आहे। बहिश्त खे चईंदा ई आहियूं गार्डन ऑफ अल्लाह। सिर्फ़ु बगीचो थोरी हूंदो, मनुष्य बि त खपनि न। तव्हां त ॿार ॼाणंदा आहियो असां बहिश्त जा मालिक ठहूं था। हाणे असां बहिश्त जा मालिक था ठहूं। बाबा चवनि था तव्हां ॿारनि खे केतिरो नशो रहणो खपे ऐं ऊच ख़्यालात हुजणा खपनि। असां हाणे स्वर्ग बहिश्त जो मालिक था ठहूं। तव्हां ॿारनि खे केतिरो नशो रहणो खपे, ऊच ख़्यालात हुजणा खपनि। तव्हां ॿाहिरि जे कोई बि सुखनि खे न चाहींदा आहियो। हिन समय तव्हांखे बिल्कुलु सिंपल रहणो। तव्हां ॿाहिरनि जे कोई बि सुखनि खे न ॼाणंदा आहियो। हिन समय तव्हांखे बिल्कुलु सिंपल रहणो। हाणे तव्हां ससुर घर वेंदा आहियो। इहो असांजो पीअर घर आहे। हिते तव्हांखे डबल पितायूं मिला आहिनि। हिकु निराकार ऊच ते ऊच, ॿियो इहो साकार, उहो बि ऊच ते ऊच आहे। हाणे तव्हां ससुर घर विष्णुपुरी में वेंदा आहियो। उन्हनि खे श्री कृष्णपुरी न चईंदासीं। ॿारनि जी पुरी न थींदी आहे। विष्णुपुरी अर्थात लक्ष्मी नारायण जी पुरी हूंदी आहे। तव्हांजो आहे राजयोग त ज़रूरु नर सां नारायण ठहींदव, नारी सां लक्ष्मी ठहींदव न। तव्हां ॿार आहियो सच्चा खुदाई ख़िदमतगार। बाबा सच्चा खुदाई ख़िदमतगार उन्हनि खे चईंदा आहिनि जो कम से कम 8 घंटा आत्म अभिमानी रहण जो पुरुषार्थ कंदा आहिनि। कोई कर्म बंधन न रहे उहो तॾहिं ख़िदमतगार ठही सघे। कोई कर्म बंधन हूंदो आहे त उहो खींचंदो आहे, पोइ देही अभिमानी स्थिति में न रही सघंदा आहिनि। त 8 घंटा देही अभिमानी स्थिति जो अभ्यास करो। कोई कर्म बंधन न रहे तॾहिं ख़िदमतगार ठही सघंदा आहियो ऐं कर्मातीत अवस्था खे पाए सघंदा आहियो। कहिड़ो बंधन आहे असांखे? कोई बंधन आहे? सभु कुझु बाबा जो आहे। ट्रस्टी थी करे संभालो त कोई बंधन न आहे। कर्मातीत अवस्था थी सघंदी आहे। नर सां नारायण ठहिण, नारी सां लक्ष्मी ठहिणो आहे त कर्मातीत अवस्था ज़रूरु खपे। कर्म बंधन हूंदो त सज़ा खाइणी पवंदी। ॿार ख़ुदि सम्झंदा आहिनि यादि जी महिनत ॾाढी कड़ी आहे। युक्ति ॾाढी सहज आहे। सिर्फ़ु बाप खे यादि करो। भारत जो प्राचीन योग मशहूरु आहे। भारत जो प्राचीन योग मशहूरु आहे। योग जे लाइ ई नॉलेज आहे जो बाबा अची करे सिखलाईंदा आहिनि। श्री कृष्ण कोई योग थोरी सिखलाईंदा आहिनि। श्री कृष्ण खे पोइ सुदर्शन चक्र ॾेई छॾियो अथनि। उहो बि चित्र केॾो रॉन्ग आहे। हाणे तव्हांखे कोई चित्र आदि बि यादि न करिणो। सभु कुझु भुलिजी वञो। कोई में बुद्धि न वञे। लाइन हिकदमि क्लियर हुजे। परमधाम में बाबा वटि। हाणे बाबा चवनि हलो। हाणे हलो बाबा।
हिकदमि क्लियर। इहा आहे पढ़ाई जो समय। दुनिया खे भुलिजी पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करणो, तॾहिं त पाप नाश थींदा। बाबा चवंदा आहिनि पीरो पीरो तव्हां अशरीरी आया आहियो, पोइ तव्हांखे वञिणो बि अशरीरी आहे। पोइ तव्हांखे वञिणो बि अशरीरी आहे, पोइ वापसि अचिणो आहे। तव्हां ऑलराउंडर आहियो। उहे थींदा आहिनि हद जा एक्टर्स, तव्हां आहियो बेहद जा एक्टर्स। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां अनेक बार पार्ट वॼायो न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां अनेक बार पार्ट वॼायो है न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां अनेक बार पार्ट वॼायो। बाबा चवनि था अनेक बार तव्हां बेहद जा मालिक बि ठहिया आहियो हिन बेहद जे नाटक में। पोइ नंढा नंढा नाटक बि अनेक बार हलंदा रहंदा आहिनि। सतयुग में कलयुग ताईं जो कुझु थियो उहो रिपीट थींदो रहंदो। सतयुग सां कलयुग ताईं जो कुझु थींदो आहे उहो रिपीट थींदो रहंदो आहे। मथां खां वठी करे अंत ताईं तव्हांजी बुद्धि में आहे। मूल वतन, सूक्ष्म वतन ऐं इहा सृष्टि जो चक्कर। बसि ॿियो कोई धाम सां तव्हांजो कमु न थी सघंदो। ॿियो कोई धाम सां तव्हांजो कमु न आहे। तव्हांजो धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे। उन्हनि खे जॾहिं समय बाबा चवनि था कि मूल वतन, सूक्ष्म वतन ऐं सृष्टि चक्कर। बसि ॿियो कोई धाम ई न आहे तव्हांजो। ना ॿिए के धाम सां तव्हांजो कमु ई न आहे। तव्हांजो धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे। उन्हनि जो जॾहिं समय ईंदो तॾहिं उहो धर्म हिन सृष्टि ते ईंदो। नंबरवार जीअं जीअं आया आहिनि ईअं पोइ वापसि वेंदा। नंबरवार जीअं जीअं आया आहिनि ईअं पोइ वापसि वेंदा। असां ॿिया धर्मनि जो छा वर्णन कंदासीं। तव्हांखे सिर्फ़ु हिकु बाप जी यादि रहणी खपे। चित्र आदि सभु भुलिजी करे हिकु बाप खे यादि करो। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि न, सिर्फ़ु हिकु बाप खे यादि करो। उहे सम्झंदा आहिनि परमात्मा लिंग आहे। हाणे लिंग समान कोई चीज़ न आहे। उहो भला ज्ञान कीअं ॿुधाए। छा प्रेरणा सां कोई लाउड स्पीकर रखंदा जो तव्हां ॿुधंदव। प्रेरणा सां त कुझु थींदो न आहे हा न। ईअं न शंकर खे प्रेरित कई। इहे सभु ड्रामा में पहिरियों खां ई नूंद हूंदो आहे है न। प्रेरणा सां कुझु न थींदो आहे। इहे सभु ड्रामा में पहिरियों नूंद हूंदो आहे। विनाश त थियणो ई आहे। जीअं तव्हां आत्मा जो शरीर द्वारा ॻाल्हाईंदी आहियो न, जीअं तव्हां आत्मा जो शरीरनि द्वारा ॻाल्हाईंदी आहियो ईअं वैसे परमात्मा बि तव्हां ॿारनि सां ॻाल्हि करणु ईंदा आहिनि। ज्ञान ॾियणु ईंदा आहिनि। उन्हनि जो पाठ ई आहे दिव्य अलौकिक। पतितनि खे पावन ठाहिण वारो हिकु बाप आहे। चईंदा आहिनि मुंहिंजो पाठ सभिनि खां न्यारो। कल्प पहिरियों जो आया हूंदा उहे ईंदा रहंदा। जो कुझु बि पाठ वॼो आहे इन में ज़रा बि फ़र्क़ु न आहे। जो कुझु वॼो आहे उहो वापसि वरी उअं ई थींदो। पोइ पुरुषार्थ जो ख़्यालु रखिणो खपे। ईअं न कि ड्रामा अनुसार असांजो कमु पुरुषार्थ हलंदो आहे पोइ असां पद बि ॾाढो कमु पाईंदासीं। ईअं न सोचणो आहे। पुरुषार्थ खे हमेशह तेज रखो। पोइ जेको थियो
ड्रामा ते छॾे न ॾियणो आहे, पंहिंजे पाठ खे ॾिसंदा रहो, वधाईंदा रहो, है न। त बाबा असांखे चवनि था कि पंहिंजी पुरुषार्थ खे ॾिसंदा रहो ऐं वधाईंदा रहो। ईअं न कि ड्रामा में जो हूंदो उहो थी वेंदो। पंहिंजो चार्ट ॾिसंदा रहो, पुरुषार्थ खे तेज़ करिणो आहे, ड्रामा ते छॾे न ॾियणो आहे। नोट रखो, असांजो चार्ट वधंदो आहे, कमु त न थींदो आहे, ॾाढी ख़बरदारी खपे। हिते तव्हांजो ब्राह्मणनि जो संग आहे, ॿाहिरनि में कुसंग आहे, उहो बि उल्टो ई ॿुधाईंदा आहिनि। हाणे बाप तव्हांखे कुसंग सां कढंदा आहिनि। मनुष्य कुसंग में अची करे पंहिंजो रहन सहन, पंहिंजी पहरवाई आदि सभु बदिली करे छॾी आहे, देश वेश ई बदिले छॾियो अथनि। इहे बि जीअं पंहिंजे धर्मनि जी इंसल्ट कंदा आहिनि। ॾिसो कीअं कीअं वार ठाहींदा आहिनि, देह अभिमान में ईंदा आहिनि। 100, 150, 100 रुपए, 150 रुपए ॾींदा आहिनि सिर्फ़ु वार ठाहिण जा। हिनखे चइबो आहे अति देह अभिमान। ही त पहिरों जी ॻाल्हि आहे, हाणे त 100, 150 त कुझु बि न आहे न। उहो पोइ कॾहिं ज्ञान न वठाए सघंदा, छो जो ध्यानु उते ई ॾींदा न। बाबा चवंदा आहिनि ॾाढो सिंपल रहणो, ऊची साड़ी पाइण सां देह अभिमान अची वेंदो आहे। देह अभिमान तोड़ण जे लाइ सभु हल्को करे ॾियणो आहे। सुठी चीज़ देह अभिमान में लाईंदी आहे। तव्हां हिन समय वनवा में आहियो, हर चीज़ में हर चीज़ सां मोह हटाईंदा वञो, ॾाढो साधारण रहणो आहे। शादी में भल रंगीन कपिड़ा आदि पाईंदा आहिनि। बाबा जी असांखे चवंदा कि भल शादी आदि में ये सभु कपिड़ा पाईंदा आहिनि, काॾे ॿाहिरि वञो, तोड़ निभाइण अर्थ पाइणो आहे, पोइ घर में अची करे चेंज करे छॾो। तव्हांखे त वाणी खां परे वञिणो आहे न। वानप्रस्थी सफ़ेद पोश में रहंदा आहिनि। तव्हां हिकु हिकु नंढो वॾो सभु वानप्रस्थी आहियो। तव्हां हिकु हिकु नंढो वॾो सभु वानप्रस्थी आहियो। नंढा ॿारनि खे शिव बाबा जी यादि दिलाइणी आहे, हिन में ई कल्याण आहे। बसि असांखे हाणे वञिणो आहे शिव बाबा वटि। अच्छा, मीठी मीठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ सदा ध्यानु रहे, असांजी कोई बि चलन देह अभिमान वारी न हुजे, ॾाढी सिंपल रहणो। कहिड़ी बि चीज़ में ममत्व न रहे, न त उहो खाईंदो, दिलि ॾाढो खाईंदो उन्हनि जो। बाबा चवनि था सदा ध्यानु रहे, असांजी कोई चलन देह अभिमान वारी न हुजे, ॾाढी सिंपल रहणो। कंहिं बि चीज़ में ममत्व न रखो, कुसंग सां पंहिंजी संभाल करो। ॿियो आहे यादि जी महिनत सां सर्व कर्म बंधननि खे तोड़े कर्मातीत ठहिणो। यादि जी महिनत सां सर्व कर्म बंधन खे तोड़े करे कर्मातीत ठहिणो आहे। कम से कम 8 घंटा आत्म अभिमानी रही सच्चो खुदाई खिदमतगार ठहिणो। वरदाना विशाल बुद्धि विशाल दिल सां पंहिंजीपन जी अनुभूति कराइण वारा मास्टर रचका ठाहो। रचयिता मास्टर रचयिता जी पहिरीं रचना इहा देह आहे। त हिन देह जे मालिक
मालिकपन में संपूर्ण सफलता प्राप्त करे वठंदा आहिनि, करे वरिती अथव न देह जे मालिकपन जी। उहो पंहिंजे स्नेह व संपर्क द्वारा सर्व खे पंहिंजेपन जो अनुभव कराईंदी। जे पंहिंजे देह ते मालिकपन अनुभव करे छॾियो आहे, उहा पंहिंजे स्नेह व संपर्क द्वारा सर्व खे पंहिंजेपन जो अनुभव कराईंदा। उन आत्मा जे संपर्क में सुख जी, दातापन जी, शांति, प्रेम, आनंद, सहयोग, हिम्मत, उमंग, उत्साह। उन आत्मा जे संपर्क में छा छा हूंदो? सुख, शांति, प्रेम, आनंद, सहयोग, हिम्मत, ये सभु उन्हनि में अनुभूति थींदी वेंदी। त बाबा जैसा कि चवनि था कि अहिड़ी आत्मा जो देह जे मालिकपन जी में संपूर्ण सफलता प्राप्त करे चुकी आहे, उन्हनि आत्माउनि जे संपर्क में सभिनि खे सुख, शांति, प्रेम, आनंद, सहयोग, हिम्मत, उमंग, उत्साह जो अनुभव थींदो। कहिड़ी न कहिड़ी विशेषता जी अनुभव थींदी। उन्हनि खे ई चइबो आहे विशाल बुद्धि, विशाल दिल। स्लोगन आहे उमंग उत्साह जे पंखनि द्वारा सदा उड़ती कला जो अनुभव कंदा आहिनि। उमंग उत्साह जे पंखनि द्वारा सदा उड़ती कला जो अनुभव कंदा हलो। अव्यक्त इशारो स्वयं के श्रेष्ठ संकल्पनि सां संपन्न ठाहिण लाइ ट्रस्टी थी करे रहो। मां ट्रस्टी आहियां। ट्रस्टी ठहिण था डबल लाइट फ़रिश्तो ठहियो। स्वयं के श्रेष्ठ संकल्प सां संपन्न ठाहिण जे लाइ पहिरियों पंहिंजो ट्रस्टीपन धारण करो। स्वयं के श्रेष्ठ संकल्प सां संपन्न ठाहिण जे लाइ ट्रस्टी ठही करे स्वयं के ट्रस्टी ठाहिण जो आकर्षण करो। डबल ट्रस्टी ठही करे रहो। ट्रस्टी थियण था डबल लाइट थियण। अहिड़ा ॿारनि खे जो हर संकल्प सफल थींदो। हिकु श्रेष्ठ संकल्प ॿारनि जो 1000 श्रेष्ठ संकल्प जो फल बाप द्वारा प्राप्त थींदो। हिकु श्रेष्ठ संकल्प असांजो ऐं 1000 श्रेष्ठ संकल्प जो फल बाप द्वारा मिलंदो। हिकु जो 1000 गुणा मिली वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।